नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। NCOC सॼे मुल्क में सख़्तियूं करे रहियो आहे। डेल्टा वायरस खे रोकियो वियो त ॿीहर कारोबार खे खोलियो वेंदो। जेकॾहिं असां मास्क इस्तेमालु कयो त डेल्टा वायरस ते बि ज़ाब्तो अची वेंदो। कोरोना मामले ते कुझु मुख़ालिफ़ मुनाफ़िक़त जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब जी प्रेस कॉन्फ्रेंस चईं कचिन आबादियुनि में रहंदड़ माण्हुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। सिंध हुकूमत फ़ैसिला कंदी आहे त PTI वारा आवाम खे भड़काईंदा आहिनि। आवाम वैक्सीनेशन मुहिम में हुकूमत जो साथ ॾिए। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस खे वधीक 67 मरीज़ पहुची विया। हयाती विञाईंदड़नि जो अंक 23,569 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,582 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंक 10,43,277 थी वियो। हेल ताईं 9,44,375 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी चुका। कोरोना वायरस जी आकारी 7.19% वई। हैदराबाद में कोरोना जी हकारी केसिस जी शरह ख़तरनाक हद ताईं पहुची वई। SOPs ते अमल न थियण सबबि कोरोना जी शरह 10% मां 8% ताईं पहुची वई। कोरोना विघे वधीक 2 मरीज़ पहुची विया। हयाती विञाईंदड़नि जो अंक 460 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जा 102 नवां केस रिपोर्ट। सिंध में जुज़वी लॉकडाउन जो चौथो ॾियारो। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन जी भञकड़ी। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल। टंडो अलाया, रोहिड़ी, मोरो ऐं खिपरो में SOPs जी भञकड़ी। माल पीढ़ियूं लॻायूं वयूं माण्हुनि जी पीउ। सिंजोरो में कोरोना SOPs ते भञकड़ी करण ते 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। जामशोरो जी वाबड़ा कॉलोनी में हथियारबंदनि घर अंदरि दाख़िल थी घर भाती जरगमाल। पुलिस सदाकत सुमरो जे घर जो घेराव करे छॾियो। हथियारबंदनि पारां साफ़ रस्तो ॾियण जी घुर। क्लियर रस्तो न ॾियण जी सूरत में समूरनि घर भातियुनि खे क़त्ल करण जी धमकी। ऐं टंडो अलायार में पुलिस इलाक़ा में फौत थी वियल नौजवान बाबर ख़ानज़ादा जे केस में अहम अॻुवाराई। SSP रुख़सार खुआवड़ केस में नामज़द 7 एहलकारनि खे नौकरियुनि मां फ़ारिग़ करे छॾियो। नौकरियुनि तां हटियल एहलकारनि में हमाद, दिलशेर ओड, हाजी ख़ान, साजिदा ख़ानज़ादा, इरफ़ान डायरी, असलम राजपूत ऐं गुलबहार शामिल। इंस्पेक्टर इम्तियाज़ डोमकी, सब इंस्पेक्टर इमरान चांडियो जी 1 साल जी सर्विस ख़तमु कई वई।